नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कंदकोट में खबर ॾींदा सिंध हुकूमत पारां जारी कल क़रोना SOPs ते अमल कराइण लाइ ज़िले इंतज़ामिया पाक फौज सिंध रेंजर्स पुलिस पारां शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फिलिंग मार्च सिंध हुकूमत पारां जारी कल क़रोना SOPs ते अमल कयो वञे। घर खां ॿाहिरि निकिरण वक्त मुंहं ते मास्क पाइजे, मुनासिब समाजी फ़ासिलो बरक़रार रखिजे। डिप्टी कमिश्नर कश्मीर कंदकोट मनोहर अली मिठियाणी अॼु डिप्टी कमिश्नर मनोहर अली मिठियाणी शहर के मार्केट ऐं दुकाननि ऐं शहर जो दौरो कंदे सिंध हुकूमत पारां जारी कल क़रोना SOPs ते अमल दरामद कराईंदे शहरिन के मास्क पाराया ऐं करोना वबा बाबति आगाही ॾिनी। उन मौके ते संदसि चवणु हुयो त सिंध हुकूमत पारां जारी कयल करोना SOPs ते अमल कयो वञे। घर खां ॿाहिरि निकिरण वक़्तु मुंहं ते मास्क पाइजे, मुनासिब फ़ासिलो बरक़रार रखिजे ऐं घणे रश न कजे। सिंध हुकूमत पारां जारी कयल करोना SOPs ते अमल न कंदड़ ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। अवाम अंदरि सुजागी पैदा कजे त जीअं असां हिन वबाई मर्ज़ खे शिकस्त ॾेई सघूं। ॿिए पासे एडिशनल डिप्टी कमिश्नर अलादीन काकल पाक फौज जे सिंध रेंजर जे ऑफिसरनि पारां कश्मीर कंदकोट जे अवाम अंदरि सिंध हुकूमत पारां जारी कयल करोना SOPs जी आगाही लाइ फिलिंग मार्च कयो वियो, जेको डिप्टी कमिश्नर ऑफिस खां थींदो घंटाघर शाही बाज़ार खां थींदो सॼे शहर अंदरि माण्हुनि में करोना वबा बाबति आगाही ॾिनी। उन मौके ते एडिशनल डिप्टी कमिश्नर अलादीन काकल पाक फौज जे सिंध रेंजर्स जे ऑफिसरनि बग़ैर मास्क माण्हुनि खे मास्क पाराया। उन मौके ते संदसि चवणु हुयो त सिंध हुकूमत पारां जारी कयल करोना SOPs ते मास्क पाइजे, मुनासिब समाजी फ़ासिलो रखिजे ऐं घणी रश न कजे। करोना वबा में एहतियात करण सां असां पंहिंजी ऐं पंहिंजनि प्यारनि जी ज़िंदगियूं बचाए सघूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।